मौसम जे ताज़ा तरीन अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। जीअं त अॼु तक़रीबन पूरी सिंध में बरसाति जारी आहे ऐं अक्सर इलाइक़नि में बरसाति थी रही आहे। को इलाइक़ो अञा ताईं रहियल आहे, उते बि बरसाति थियण जी उमेदु आहे त बरसाति थी वेंदी। फ़िलहालु असां तव्हांखे ॾेखारियूं था सखर जी सूरत हाल। सखर जी सूरत हाल इहा आहे त सखर डिवीज़न पूरीअ में बरसाति तक़रीबन थी आहे। इन खां अलावा लाड़काणे डिवीज़न में बि बरसाति काफ़ी इलाइक़नि में पई आहे, पर अञा दादू जे इलाइक़े में बरसाति वञी रही आहे। हिकिड़ो स्पेल पइजी चुको आहे, ॿियो स्पेल जी तयारी हली रही आहे ऐं नौशर फिरोज़ मोरो खां थींदो हिकिड़ो ॿियो स्पेल अची रहियो आहे दादू तरफ़ ऐं मेहर तरफ़, ऐं उते बरसाति थींदी। इन खां अलावा खिपरो ऐं उमरकोट, डिगरी, मातली, हैदराबाद जो लोअर हिसो, हेठियो हिसो, नूरियाबाद कुझु बरसाति आहे हिननि इलाइक़नि में। थरपारकर में ठीकु ठाक बरसाति पई आहे, वरी बरसाति जा स्पेल ॿिया अचनि पिया ऐं लोकल डेवलपमेंट सां गॾु ॿाहिरियां बादल बची रहिया आहिनि। लोकल डेवलपमेंट बि जारी आहे। ठटे में बरसाति हिन वक़्तु शुरू थी चुकी आहे। असां तव्हांखे ठटे जी पोज़ीशन ॾेखारींदा। हिन वक़्तु ठटे में बरसाति हली रही आहे। इन खां अलावा कराचीअ में बरसाति जेका थी आहे, उहा बरसाति जो हिकिड़ो स्पेल कराचीअ में पइजी चुको आहे। इन खां पोइ हाणे ॿियो स्पेल कराचीअ तरफ़ अची रहियो आहे ठटे खां, ऐं कुझु देरि में उहो कराची ताईं पहुची वेंदो। जॾहिं त मीरपुर, साकरो, चूअड़ जमाली ऐं जाती वारा इलाइक़ा उन्हनि में बि बरसाति थी आहे। ऐं इन खां अलावा बदीन वारा इलाइक़ा, बदीन, गोलाड़ची ऐं कढण, इन्हनि इलाइक़नि में बरसाति कुझु पई आहे त ऐं कुझु अञा बरसाति पवण जो इम्कानु आहे। त हीअ सिस्टम अञा हलंदा। अॼु हीअ सिस्टम तक़रीबन काफ़ी देरि ताईं हलंदा ऐं अञा त शाम थी आहे, छो त हीअ सिस्टम राति ताईं हलंदा आहिनि। एक्टिविटी इन करे वधीक आहे त घिम तमामु घणी आहे। नंगर पार्कर में बि सुठी भली बरसाति पई आहे ऐं चङी भली बरसाति अञा पवण जो इम्कानु मौजूदु आहे। घणी घिम हुजण जे करे सिस्टम एक्टिव आहिनि। ऐं हीअ आहे कच्छ भुज जो इलाइक़ो। हीअ कच्छ भुज जो सिंध सां जेको गॾु इलाइक़ो आहे। हिन इलाइक़े में बि असांजा सिंधी ऐं हिंदू ऐं मुस्लमान ॿार हिते रहंदा आहिनि। हीअ कच्छ भुज जो इलाइक़ो, इन में काफ़ी बरसाति पइजी चुकी आहे। अञा बि हिते बरसाति जो इम्कानु आहे ऐं अॼु राति कच्छ भुज में घणी बरसाति पवण जो इम्कानु आहे। ऐं कच्छ भुज जो इलाइक़ो नालिया वग़ैरह इन्हनि इलाइक़नि में काफ़ी बरसाति पवंदी। गांधीधाम में बरसाति पवंदी ऐं इन खां अलावा जूनागढ़ जो इलाइक़ो आहे, इन में अहमदाबाद में हीअ बरसाति ज़बरदस्त हलंदी। ऐं इन खां पोइ असां हाणे तव्हांखे वठी था हलूं पंजाब जी। पंजाब में जीअं असां तव्हांखे ॿुधायो हो त बहावलपुर, रहीम, यारखान, मुल्तान ऐं बहावल नंगर जे इलाइक़े में बरसाति थींदी। लाहौर, इन में बरसाति थींदी। इहे सभु शयूं अपडेट में असां तव्हांखे ॿुधायूं हुयूं, पर हिन वक़्त ताईं लाहौर में बरसाति एतिरी का ख़ासि कान पई आहे, पर राति अॼु बरसाति पवंदी। लाहौर वारा होशियारु रहनि, गुजरांवाला, सियालकोट, कश्मीर वारा। राति डेवलपमेंट हिते थींदी, यकीनन थींदी ऐं काफ़ी बरसाति पवण जो इम्कानु आहे। ॿियनि इलाइक़नि में बरसाति थी चुकी आहे। ज़ूब जे इलाइक़े जो ॿुधायो असां तव्हांखे, उते बरसाति हली रही आहे। ऐं पेशावर ऐं KPK, इन्हनि जे बारे में असां घणो इम्कानु कोन ॿुधायो। उन इलाइक़नि में बरसाति कान्हे, पर बलूचिस्तान जे इलाइक़े खुशदार खां हेठि अवारान ऐं ग्वादर ताईं, तुर्बत ताईं असां तव्हांखे ॿुधायो त हिते पसनी वग़ैरह में बरसाति थींदी। त उते बरसाति हिन वक़्तु हली रही आहे, सिस्टम जारी आहिनि। ऐं बरसाति तक़रीबन, छो त घिम घणी आहे ऐं पूरो सिस्टम जेको आहे उहो सर्कुलर कंडीशन में हली रहियो आहे। ऐं सर्कुलर कंडीशन वारा सिस्टम जेके बि हूंदा आहिनि उहे काफ़ी देरि ताईं हलंदा आहिनि। ऐं इन्हनि जे सिस्टमनि जा जेके बादल आहिनि, हे ॾिसो न साईं, हे गोल थो फिरे। हिते ई सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे मथां ई इन जो सर्कुलेशन आहे ऐं इहो सर्कुलेशन वारो पूरो सिस्टम आहे वॾे पैमाने ते। इन करे इहो राति बि इन जा बादल हिते
मौजूदु रहंदा ऐं सस्टेन कंदा ऐं घणो करे राति बरसाति जारी रहंदी। इन सां गॾु हिन वक़्त जी अपडेट पूरी था कयूं। वरी कंहिं ॿी अपडेट सां गॾु हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।